वेलकम बैक नाज़रीन एक ॿीहर बलिका सुबह मेरा प्रोग्राम में इन्हीं प्रोग्राम से ताबत क्या सुरहार चाहे जेके नवरिश्तन की जोड़े थी जे हर पैक में कैश इनामत मौजूद हैं 10 रुपए को थी 10 लाख रुपए ताईं तो जल्दी कंदा वेझो के दुकान पर सुरहार चाहे वठदा 10 लाख रुपए जा हक़दार थींदा जी त नाज़रीन असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत मेहमान मौजूद आहिनि जीअं पे ॾिसो था मोस्ट सीनियर जेके आहिनि असांजा आर्टिस्ट एक्टर डायरेक्टर ऐं उन सां गॾोगॾु सिंगर ऐं ख़ासि तौर ते वरी असांजे बहरान टीवी जी जेके बिनते हवा जी होस्ट ज़ाहिदा अबड़ो साहिबा असां सां गॾोगॾु ॿी असांजी फिज़ा ऐं उन सां गॾोगॾु मंज़ूर दानिश साहब के ख़ासखली साहब राजा समो साहब अॼु मुंहिंजे महिराण जो जेको अंगण आहे हिकिड़ो जीअं चयो न त असांजे कॉलर ते हिकिड़ा मोती जेके आहिनि चुनिया आहिनि बिल्कुलु हिन मोतियुनि वांगुरु ई सुबुह महिराण जेको हीअं ॿरे पियो ऐं ज़ाहिदा अबड़ो साहिबा तव्हां सां त माशाल्लाह तव्हांजी मां छा ॻाल्हि कयां एतिरी सुठा जेका तव्हां राइटर बि आहियो टीचर बि आहियो होस्ट बि आहियो काफ़ी कुझु तव्हांखे सिखण को मिले थो हींअर जेकी तव्हांजी जेकी नॉवल आहे जेको हींअर मुंहिंजे हथ में बि आहे ज़रूरु पंहिंजे व्यूवर्स खे ॾेखारणु चाहींदमि मोहब्बत जो रंग पुरसिरात मोहब्बत रंगीन पुलसिरात सॉरी मोहब्बत रंगीन पुलसिरात एतिरी ख़ूबसूरत स्टोरी आहे मुंहिंजे ख़्याल में हीअ रियलिटी ते तव्हांजी माना ट्रू बेस स्टोरी आहे रियलिटी ते मबनी आहे ऐं हीअ जेके आहिनि अच्छा हीअ छा तव्हां कहिड़े केतिरी बेसिस ते आहे कहिड़ी स्टोरी आहे हिन ते हे कोर्ट मैरिजिस ते आहे जेके असां वटि छोकिरियूं या छोकिरी असांजो यूथ जेको आहे उहो बिना सोचे सम्झे हिकिड़ो क़दम जेको खणनि था ऐं वञी कोर्ट ते मैरिजिस कनि था उन इशूअ ते आहे त उन जा केतिरा साइड इफेक्ट असांखे मिलनि था केतिरा फ़ाइदा मिलनि था हो सोचनि था त असांखे फ़ाइदो आहे हिन में ज़ाहिर हिकिड़ी सोच उन्हनि खे अची थी वञे असांजी न्यू जनरेशन खे त असां जेकॾहिं पंहिंजी पसंदि ते शादी कयूं था माइट राज़ी न आहिनि घर मां निकिरी था वञनि पोइ वञी कोर्ट ते कनि था निकाह वग़ैरह कनि था त इहो हुननि खे हुन में चार नज़र अचे थो त असांजी ज़िंदगी ॾाढी सुहिणी गुज़रंदी हिन नॉवल जो नालो तव्हां ॾिसो त छा आहे मोहब्बत रंगीन पुलसिरात हाणे पुलसिरात असांजे ज़हन में छा आहे हिकु अहिड़ी शइ आहे जेका दोज़ख ऐं जन्नत जे विच में हिकिड़ो सन्हड़ो रस्तो आहे धागे ऐं वार खां सन्हड़ो जिन ते इंसान खे गुज़रणो आहे हिकिड़ो मुश्किल तरीन रस्तो आहे न उहो पर हिननि माण्हुनि खे हिन यंगस्टर्स खे उन मोहब्बत में उहो जेका पुलसिरात उहा रंगीन थी नज़र अचे उहो चवनि था इहा रंगीन आहे असां हितां गुज़री वेंदासीं केतिरो गुज़रनि था केतिरियूं मुश्किलात अचनि थियूं ऐं सोसाइटी उनखे कीअं थी एक्सेप्ट करे उनजा पेरेंट्स जेके आहिनि उहे कीअं था टॉलरेट कनि उनखे उन्हनि खे छा थो थिए महसूसु थिए माण्हू उन्हनि खे छा था महसूसु कराइनि ऐं पोइ वरी उन्हनि जो अॻिली जनरेशन ते कहिड़ो थो असरु पए हिकिड़ो जेकॾहिं जोड़ो असां ॾिसूं था वञी कोर्ट मैरिज करे थो पंहिंजी पसंदि ते हलियो थो वञे ठीकु आहे ऐं वञी उते कुझु करे थो निकाह खां पोइ जॾहिं पंहिंजो घर ठाहिनि था त ज़रूरी न आहे त घर ठहण खां पोइ उहो सुकून सां रहनि काफ़ी प्रॉब्लम्स आहिनि ऐं हीअ हिकु अहिड़ी स्टोरी हुई जेका मुंहिंजे अखियुनि में आई ऐं ॿियो जेको हाणे ई वाक़ियो ताज़ो ताज़ो नवाबशाह में थियो आहे त जेको कपल हो प्यार जो जेको जुड़ो हो वाह में पाण खे उन्हनि ख़ुदकुशी करे त हाणे ॾिसो इहा ज़िंदगी जे हल कोन्हे ख़ुदकुशी करणु उहे ई सभु ॻाल्हियूं थियनि थियूं इहे सभई मसइला आहिनि जेके अहिड़े क़िस्म जे मैरिजिस में असांखे अचनि था पेरेंट्स जो बि हिते आहे हिकिड़ो रोल त जेकॾहिं पेरेंट्स सम्झनि था सही आहे त कराए छॾिजे ॿारनि जी शादी त बहितर आहे अॼुकल्ह पर पेरेंट्स छो था झलनि लाज़मी ॻाल्हि आहे हुननि जी उमिरि हुननि जो तजुर्बो जेको आहे सो इहो ॿुधाए थो झलनि था ॿारनि खे त बाबा हिते न वञिजो अॻियां जेकॾहिं हिकिड़ी खाई आहे त ॿार खे लाज़मी ॻाल्हि आहे झलबो न खाई में पोइ न ॾिजांइ कुझु त हुननि खे ग़लति नज़र अचे थो जो झलनि था उन जा नतीजा बि ख़राब या त वरी ॿिए हंधि किथे पेरेंट्स जेके चाहींदा आहिनि त असांजे पुट या न्याणी जी असां ॿिए हंधि या पंहिंजे माइटनि में शादी करायूं इहो बि इशू थींदो आहे लेकिन जॾहिं ॿार पाण इंट्रस्टेड आहिनि की भई त अॼुकल्ह जेको कानून बि असांखे इहो ई ख़ासि असांजो मज़हब बि इहो ई इजाज़त ॾे थो सही आहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते सही दुरुस्त आहिनि पर पोइ बि जेकॾहिं हुननि खे मसइला थियनि था अहिड़नि जोड़नि खे त छाजे करे था थियनि असांजी सोसाइटी हुननि खे एक्सेप्ट छो नथी करे जे करे थी त वरी कहिड़े बेस ते थी करे इहो सभु कुझु हिन नॉवल में मां ॾाढो बारीक बीनी सां ॾिठो उन खां पोइ लिखियो वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं हिकिड़ो जेको राइटर हूंदो आहे उहो हमेशह जेको आहे आम माण्हुनि जी लेवल खां मथे ई ईंदो आहे ऐं उनवान बि जेको पंहिंजी किताब जो उन तरीक़े सां ई ईंदो आहे जेतिरी ख़ूबसूरत जेको राइटर जी इहा कोशिशि हूंदी आहे त असां हिकिड़ो लफ़्ज़ बि शायदि हिन किताब मां हिन किताब जे पढ़ण खां पोइ जेकॾहिं कंहिंखे मुंहिंजी किताब हिकिड़ो लफ़्ज़ बि का रहनुमाई करे सघे थो त मूंखे ख़ुशी थींदी हुनजी जेकॾहिं किताब पहुतो हथनि में हिन वक़्तु रीडर्स पढ़ियो आहे ऐं मूंखे जेको फीडबैक ॾिनऊं त चवनि पिया अॼु असां हिकिड़ी राति में तव्हांजो किताब पढ़ियोसीं ऐं इहा मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे त कोई माण्हू जो किताब नॉवल खणी किताब न छॾियो ऐं पूरी राति में जॾहिं किताब पढ़नि अॼुकल्ह किताब पढ़जनि किथे इहा ई मां ॻाल्हि हाणे तव्हां सां करणु वारी आहियां पढ़जनि कोन था पर जेकॾहिं हिकिड़े माण्हू मूंखे फ़ोन करे इहो ॿुधायूं चई थी तव्हांजो किताब हथ में खयोंसीं ऐं राति गुज़री वई ख़बर कोन पई असां किताब पढ़ी पूरो कयो आहे पोइ असां उथिया आहियूं त मूंखे तहरीम ई मुंहिंजी हीरोइन जो नालो बि अथव नाले ते यादि आयो
तेरी मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मूंखे इहो फीडबैक मिलियो हिन नॉवेल जो केॾी हक़ीक़त वारी ॻाल्हियूं तव्हां में लिखियूं आहिनि ऐं केतिरो हक़ीक़त वेझो थी तव्हां उन्हनि हर ॻाल्हि खे जाचियो आहे सही मिटनि माइटनि खे घर वारनि खे छोकिरे छोकिरीअ खे कीअं तव्हां ॾिठो आहे त उहो सॼी मां कोशिशि कई त हिन जबरदस्त पर ही तहरीम ही छो रखियो था नालो भला तहरीम बसि क़ुर शरीफ़ जी हिकु आयत आहे तहरीम सूरह तहरीम हा सूरह तहरीम आहे सो मूंखे वणियो इहो नालो ऐं उहे बि मूंखे अलाह साईं नाला आहिनि या मोहम्मद रसूलुल्लाह जा नाला आहिनि या क़ुर शरीफ़ जी आयत उन्हनि ते जेके बेस थियल नाला हूंदा आहिनि उहे मूंखे अट्रैक्ट कंदा आहिनि ॾाढो सही जबरदस्त ॾाढो मूंखे ख़ुशी थी अॼु मां इहो किताब जेको आहे सॼी हिकिड़ी राति में पढ़ी में तहरीम जो जेको नालो लिखियल आहे ऐं बिन ते हवा ते बि तव्हां सां ज़रूरु कचहरी कंदासीं पर तव्हां सां गॾु अगरि फिज़ा वेठी आहे फिज़ा एतिरी ख़ामोश आहे जो तहरीम एॾो थी ॻाल्हाए फिज़ा कॾहिं एक्सपीरियंस रहियो जो नावल पढ़ण जो या कॾहिं लाइफ में हा पंहिंजे लाइफ में बसि इहो ई मतिलबु जेको हे हादसो थियो आहे नवाबशाह में जी जी नवाबशाह में त मतिलबु जेको ईअं करे थो मतिलबु ग़लति तरीक़े सां करे थो सही ऐं वालदनि जी बि थोरी घणी न त थोरी ग़लती आहे सही ग़लती आहे इंसान को थी वेंदी आहे बिल्कुलु हा थी वेंदी आहे इंसान आहे ग़लती इंसान खां थींदी आहे पर मां इहो चवंदसि त माउ पीउ जॾहिं चवे थो त भाई हीउ रस्तो ग़लति आहे इहो रस्तो ग़लति आहे इहो ग़लति शइ ॾे वठी वेंदो ऐं जेको ईअं करे थो कोर्ट मैरिज करे थो उन जो ग़लति मतिलबु थो निकिरे ऐं उहो कॾहिं बि कामयाबु नथो थी सघे छो छाजे करे त ठीकु आहे मां करे वयसि मां करे छॾियमि कोर्ट मैरिज ठीकु आहे जेको मुंहिंजो पोयां आहे या छा आहे छा न आहे सॼी ज़िंदगी माना सिंधीअ में चवंदा आहिनि सिंधी आहियूं सिंधीअ में चवंदा आहिनि त सॼी ज़िंदगी जो इहो टिको हूंदो आहे दाग हूंदो आहे दाग हूंदो आहे जेको मरण जे घड़ी रिश्ता परे थी वेंदा आहिनि रिश्ता नाता वालिदनि जी इज़त इंसान हुते ऐं ख़ासि तौर ते वरी जिथे तव्हां वञो था उहो बाद में किथे कमी पेशी थींदी आहे त उहो ई तव्हांखे ताना ॾींदा आहिनि त बाबा तूं पंहिंजे माइटनि जी ई नथी त तूं असांजी छा थींदी हिते ई माना औरत जो हिकिड़ो मुक़ाम जेको आहे हर शइ में मौजूदु हुजणु ख़ासि तौर ते उनखे सॉफ्ट कॉर्नर त एॾो हूंदो आहे मिंट में जेका पिघलजी वेंदी आहे ऐं औरत जो मतिलबु एतिरो ज़हन कमज़ोर आहे जो बस कुछ चई न था सघो एतिरो बि कमज़ोर कोन्हे ज़हन कमज़ोर आहे कहिड़े लिहाज़ खां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर करणु घुरिजे क्लियर कजे त हीअ चए थी औरत जो ज़हन कमज़ोर आहे फैसले करण में फैसले करण में जज्बाती इमोशनल अगर किथे प्यार जी ॻाल्हि अचे थी त उन में जेको इमोशनल जेकी डाइवर्शन टू टेक जब वुमेन्स तां कंपैरिजन कंदो मेंस पर वुमेन्स घणी भारी हूंदी आहे जेको असां वटि औरत खे सपोर्ट जी ज़रूरत रही आहे हमेशा डिपेंडेंट आहे हुजे मुड़ुस हुजे हो सपोर्ट सां गॾु थी हले जेकॾहिं सपोर्ट हेॾे थी वई होॾे थी वई न त औरत मां अकेली आहियां बिल्कुलु असांजे समाज ईअं ठाहे छॾियो असांखे असुल ॻाल्हि आहे पर मां सोन मूंखे इहा ॻाल्हि सुठी थी पर मज़ूदानी साहिबु ॾिसो टॉपिक इहा जेकी नॉवल जी स्टोरी जेकी मैडम ॿुधाई कीअं लॻी तव्हांखे ज़बरदस्त कहिड़े नज़र सां तव्हां एज़ अ डायरेक्टर आऊं भला पुछणु चाहींदमि तव्हां कीअं था ॾिसो इन स्टोरी खे असांजे इन्वॉल्वमेंट ते माहौल जे हिसाब सां मैडम वारा त माशा अल्लाह उन्हनि जो हस्बैंड बि वॾे अदीब आहिनि अदबी लॾे जा माण्हू आहिनि हिननि जेको बि माना हिते तहरीर कयो आहे उहो माण्हुनि जे अंदर जी जेका उहा ॻाल्हि कई आहे उनजी अकासी कई आहे ऐं अलाह हुननि खे वॾी हयाती ॾे हिन जे कलम में तमामु वॾी ताक़त आहे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा सर तव्हां खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु जेको हो त तव्हां माना स्टेज को त स्टार्ट कयो पर छो कयो कीअं तव्हां फील कयो त मां जेको हिकिड़ो आर्टिस्ट थी सघंदमि एक्टर ई थी सघंदमि ॿिए कंहिं फील्ड में छो न विया ऐं कंहिंखे तव्हां पसंदि कयो केतिरा सुवाल हिकिड़ी लाइन में पुछी छॾिया इसमें छा आहे त नंढा हूंदा हुआसीं न त हाणे इहो आम जेको आहे उहो जवाबु आहे त भई असां फिल्म ॾिसंदा हुआसीं त असांखे बि शौक़ु थींदो त असां बि अदाकारी कयूं मंजूर दानिश साहब माफ़ कजो हिकिड़ी कॉल वठण बि ज़रूरी आहे अची आहे कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा अदी जावेद भुट्टो कराची गुलशन हबीब सां थो ॻाल्हायां अवांखे भले कार अदा कीअं आहियो ख़ुशि ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हां भेणनि जी दुआऊं आहिनि तव्हां ठीकु आहियो बिल्कुलु बिल्कुलु कराची जी मौसम कीअं आहे गुलशन नदी जी कराची जी मौसम अलाह पनाह ॾे ॾाढी जेका सख़्त गर्मी आहे गुलशन नदी त पहाड़ ते सॼो ठहियल आहे उते त मूं ॿुधो आहे हवायूं घणियूं आहिनि हवायूं बिल्कुलु आहिनि पर गर्मी ॾाढी आहे ऐं
मूं जेकॾहिं फोन कई आहे पहिरियों दफ़ो तव्हांजे मॉर्निंग शो में फोन कई आहे। वाह वाह ज़बरदस्त। अव्हांखे वरी भरीकार कंदमि सुबुह मेरा प्रोग्राम में। भला कीअं सोचे करे पहिरीं दफ़ा फोन कयो अॼु? साईं अॼु तव्हांजे प्रोग्राम में वॾा लेजेंड अदाकार जेके बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त बिल्कुलु। ऐं जंहिंमें के साहब आहे, दानिश मंसूर साहब आहे, उर्फ लोंगो कोटा तालीअ में आऊं खयो पियो अचां। महिरबानी। ऐं ही असांजा के साहब खे आऊं जेको आहे सो जस आहे जंहिं असांजी सकाफ़त खे मेरान टीवी ते ज़िंदा रखियो पियो अचे। सही इहो अदा मां न मुर्तज़ा मजबूर आहे जंहिं जिंदा कयो, वरी नई जनरेशन खे ॿुधाईं त असां अहिड़ा बि आहियूं। न मुर्तज़ा मजबूर बिल्कुलु उहो बि जेको आहे बिल्कुलु लेजेंड आर्टिस्ट आहे। मुर्तज़ा मजबूर जी बि तमामु वॾी महिनत आहे बिल्कुलु मेरान टीवी ते। जी जी। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेको आहे तव्हांखे तव्हां ते नाज़ बि आहे छो जो तव्हां PTV ते ऐं मेरान टीवी ते जहिड़े हिसाब सां कमु पिया कयो। अल्हम्दुलिल्लाह ॾाढो जेको आहे ख़ुशी थींदी आहे। इहो प्यार ऐं तव्हांजो कुर्ब आहे जेको असांखे तव्हां ॾिसो था स्क्रीन ते। अॼुकल्ह त माण्हू स्क्रीन ते बि कोन था ॾिसनि, चवंदा वांदा ई कोन आहियूं। न साईं न इहा ॻाल्हि न आहे, बरहाल आउं तव्हांखे ई ॾिसी करे ख़ासि करे मूं फोन कई मेरान टीवी ते। महिरबानी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह आबाद साईं तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि हुजो, सिहत तंदुरुस्ती ॾे ताकी तव्हां असांजे सिंध जे नाव खे जेको आहे मथे खणंदा अचो। अव्हां सां गॾु असांजी दुआऊं आहिनि। महिरबानी वॾी वॾी महिरबानी। वॾी वॾी लख थोरा तव्हांजा। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं तव्हां ज़रूरु आईंदा बि जेको ईंदा। जी मंज़ूर साहब तव्हां बि पंहिंजे सवाल जो जवाबु ज़रूरु ॾिजो। टाइम ईअं गुज़रो थींदो थो वञे। जी बसि इहो ई अदाकारी जो शौक़ु त बचपन खां वठी हो त असां बि अदाकार थियूं। मूंखे घणो हूंदो हो फिल्मुनि में वञा, लाहौर वञी हुते जेका अदाकारी कयां। अच्छा पोइ मूंखे माइटनि बि सम्झायो, दोस्तनि बि सम्झायो त पुटु लाहौर न वञे, पंजाबी फिल्म जो जी 10-12 साल खजी वेंदे। पंजाबी हिकिड़ी थप्पड़ लॻे कोथे निकिरंदा। पहिरीं ॻाल्हि त स्टोरी में वञणु कोन ॾींदई। मूंखे त अदाकारी शौक़ु आहे, अदाकारी जो शौक़ु अथई त हिते स्टेज करे ते मरो ॾे किरां थो वञी। कंहिंखे ॾिसी करे घणो मुतासिर थींदा असां उन वक़्त में त मशहूरु अदाकारी हूंदा, मोहम्मद अली हूंदो, सुल्तान राई हूंदो, सुधीर हूंदो ऐं रंगीलो ख़ासि करे उहो हूंदो। हुन जहिड़ी कॉमेडी हिननि जी मुनर ज़रीफ़ वारा अदाकार त ज़बरदस्त असांजा पाकिस्तान जा हुआ न। त पोइ तव्हांखे घणो कैरेक्टर करण में आसानी थींदी या शौक़ु हूंदो त मां कहिड़ो कैरेक्टर कयां? मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अदाकारी जो जेको मूंखे शौक़ु आहे न उहो सीरियस PTV ते मूं सीरियस जेके वॾा वॾा आर्टिस्ट हुआ, जीअं मतिलबु अनवर सोलंकी साहिबु हो ऐं उन सां गॾोगॾु नूरमला शाह, इन्हनि सां मूं अॼु खां माना 18 साल जी एज में ओल्ड कैरेक्टर कया। ओड़ो करे PTV जो त गेटअप ख़बर आहे न तव्हांखे, माना नक्शो चेंज करे छॾियो। 18 सालनि जी उमिरि में एज में त बाबा ही रेडियो जो बि आर्टिस्ट आहे, स्टेज जो बि आहे, हिन जो आवाज़ बि चेंज करे वेंदो आहे। हिन करे हिनखे बि पोड़ो रखो, 5 आवाज़ सां पोड़ा, चाचो गफ़ार मेमण, नूरमला शाह साहब, अनवर सोलंकी, आउंस ऐं ॿियो हिकिड़ो मुश्ताक जसकर साहब, रीत ड्रामो बैदल मसूद साहब। ऐं अच्छा हींअर बि तव्हां PTV ते वञी ॾिसंदो न, इहे के ख़बर आहे हिन सुञातो हूंदो, बाक़ी केरु कोन सुञाणंदो। मुंहिंजो अॼु बि जेके तस्वीर आहे न उहा तलत हुसैन सां, रूही बानवान सां लॻल आहे। फ़ख्र सां असांजा प्रोड्यूसर चवंदा आहिनि त ही मंज़ूर आहे। वॾी ॻाल्हि इहो अर्ज़ु कयां त मूं तलत हुसैन सां कमु कयो आहे, समीना पीरज़ादा सां कयो आहे, काफ़ी तव्हांजो कमु आहे। बिल्कुलु हुनजे पुटु आमिर कुरैशी सां कयो आहे। बाक़ी ॿियो त जान जेको पंहिंजो आहे उहो सर मोस्टली तव्हांजा ॾिसो केतिरा आहिनि। मां हिकिड़ो भला ब्रेक वठां, मूंखे ब्रेक चवण जो वञे, दिलि त नथो करे ब्रेक वठण। हाणे चयो त टाइम गुज़रंदो, ब्रेक न वठो न ब्रेक वठण छा कयां? असांजा डायरेक्टर साहब जेके मुर्तज़ा मजबूर साहब मूंखे मजबूर था करनि ब्रेक वठण जे लाइ, त मूंखे ब्रेक वठणो पवंदो। ब्रेक ई बिल्कुलु हिन प्रोग्राम सां ताउन कयो नाज़रीन सुरहाण चांहि जेके नवरस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि। 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। जेसि ताईं हिन में ॿी रिफिल करायां चांहि सुरहाण जी, उस ताईं कारे न वञो, सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के सुरहाण चाहे तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कयो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102 फाइव डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं नाज़रीन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु शेयर करणु चाहींदमि त हिकिड़ो ख़ूबसूरत जेको दिलि हूंदो आहे उहो हज़ार ख़ूबसूरत चेहरनि खां बहितरु हूंदो आहे इन जे करे पंहिंजो जेको दिलि खे ख़ूबसूरत कयो त उअं ई जेको ॾिसंदड़ हूंदो आहे तव्हांजी शख़्सियत तव्हांजो उथण वेहण ऐं ॻाल्हाइण सां ई नज़र अची वेंदी आहे तंहिंजे करे पंहिंजे दिलि खे हमेशह साफ़ ऐं ॿियनि जे लाइ मोहबत पैदा करणु घुरिजे पर हीअं हलूं था हिकिड़े ख़ूबसूरत गीत ते राजा समूह साहिब असां मौजूदु आहिनि त हिकिड़ो ख़ूबसूरत गीत थी वञे भला हा गीत बि ॿुधो त हिन खां थोरो ॻाल्हायो बि आहे केरु किथां आयो आहे यार त ख़बर पए न बाक़ी रुगो गीत ॿुधाईंदो वञे ॾिसो के ख़ासि कली साहिब पोइ तव्हां वरी चवंदव त टाइम कोन था ॾियनि ॾिसो न कचहरी करे नथा करनि पंज ॾिसो राजा राजा तव्हां ॿुधायो भला तव्हांजो तालुक कहिड़े शइ सां माशाल्लाह हा माशाल्लाह सां मुंहिंजो तालुक जेको लाड़काणे सां तालुक मुंहिंजो वाह वाह मुंहिंजे ॻोठ सां लाड़काणो माशाल्लाह वहाँ बि लाड़काणे जी। हाणे कंहिंखां ॻुझो न आहे लाड़काणे वारनि खे तारीफ़ करण जी ज़रूरत न कंहिं दौर में चवंदा हुआ हुजे ई नाणो त घुम लाड़काणो हाणे मां लाड़काणे वियुसि ताज़ो प्रोग्राम करण त उते वरी मां नओं लफ़्ज़ ॿुधो हुजे ई नाणो त छॾ लाड़काणो इहो छा चकर आहे अदी ज़ैदा को पूछूं था मां वाकई लड़कड़ो काफ़ी टाइम थी वियो मां छॾे चुकी आहियां अदी ज़ैदा तव्हां ॿुधायो ई छो था चवनि मूंखे 20 साल मां लाड़काणो छॾियो पोइ सही चवनि था मां सही आहियां न हमेशह लाइ कोन छॾे नाणो हुयो त छॾे आया इन जे करे छॾिया त उते गर्मी लॻी पई आहे बाबा कुझु सम्झ में ऐं 20 साल गुज़रनि या 50 साल गुज़रनि लाड़काणे जे माण्हू खे कुझु ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कोन्हे बिल्कुलु ॾिसो केतिरी बेजोटी लाड़काणे जी वेठी आहे माशाल्लाह त बि अञा तोखे ॿुधाइण जी मूंखे ज़रूरत राजा अञा ॿुधाए त राजा काथो असां सुञाणे वियासीं जी गीत थी वञे हिकिड़ो। गीत थी वञे भला बिल्कुलु दिल जो अली मदद लाशारी थोरोए हो जियरे जुदायूं यार करे
ज़बरदस्त आऊं दुआ को कंदमि त सभिनि जा जेका शाल वेड़ा जेके आबाद हुजनि विछित हुजनि सुञ न हुजनि जेके खिलायूं पे पहिरीं हा न भली जेकॾहिं छॾे बि वई त अलाह करे पोइ बि हुनजा वेड़ा आबाद हुजनि सभिनी जो वेड़ो आबाद हुजे मतिलबु। आमीन 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 हा, सभिनी जे लाइ कीअं दुआ लॻो आहे। तव्हांखे इहो साईं तव्हां साड़ में था चओ इलाही मज़ो आयो हा। ऐं पहिरियां बि सॉन्ग इलाही माशाल्लाह सुठो चयो राजा सर राजा सही। ऐं माशाल्लाह जेको हाणे सॉन्ग चई इलाही माशाल्लाह ॾिसो तमामु तव्हां पंहिंजे करियर जो कीअं आगाज़ कयो स्टार्ट कीअं कयो एक्टिंग में असां स्टार्ट कयो असांखे माना पत्थर दुनिया हिकिड़ो ड्रामो हलियो हुयो बसि असां उहो ॾिठोसीं पोइ असांखे माना अंदरूनी शौक़ु हा बसि अहिड़ा बहितरीन ड्रामो पत्थर हा बहितरीन जंहिंमें सभु आर्टिस्ट माना ज़ाहिर थिया पैदा सही थिया सही माना सभिनि जी पहचान पत्थर दुनिया माना उन मां तव्हां हिकिड़ो इंस्पिरेशन मिली मिली बिल्कुलु सही उतो खां माना हा तव्हां उतां खां माना असां स्टार्ट कयोसीं माना थोरो घणो जीअं माना ॼाणू सुञाणियोसीं पोइ माना ॿाहिरि निकितासीं ॻोठ मां ॿाहिरि निकितासीं पोइ मतिलबु चवंदा आहिनि होरिया उन सीरियल में पत्थर लॻण शुरू थी विया पोइ वरी हाणे मां गुनाह सीरियल ड्रामो गुनाह कयो हाणे मुंहिंजो हलियो हुयो चैनल ते हाणे उन खां ॿियो वरी जेकमबाद करे उहो बि इलाही सुठो आहे उन में कास्टिंग तमामु ज़बरदस्त आहे अयूब खोसो सर उहे सभु ऐं असद कुरैशी सां माना खूबसूरत माना पंहिंजे करियर जो तव्हांजो स्टार्टिंग माना गुनाह करण खां पोइ हाणे सवाब मतिलबु छा थियो त जीअं माना जीअं मतिलबु मुंहिंजी मां चयो त ठीकु आहे मूंखे करिणो आहे सही माना अहिड़ो मां बसि ध्यानु मां बसि चयो मूंखे सही ज़बरदस्त माना हां मुंहिंजी दुआऊं आहिनि तव्हां सां तव्हां हमेशह ईअं ई हुजे पर मंज़ूर साहिब सां तव्हां हिकिड़ो सवाल ज़रूरु करणु चाहींदमि त सर ॾिसो काफ़ी तव्हां कैरेक्टर बि कया पर तव्हां त हिन महिल ताईं बि ॾिसो तव्हांजे कॉलर बि तव्हांखे कॉल कई त लोंग जे नाले सां तव्हां घणो मशहूरु थिया इहो पियो कीअं माना तव्हांखे लॻंदो आहे त काफ़ी कैरेक्टर बि थिया पर हिन नाले सां तव्हांखे घणी पज़ीराई छो थी अर्ज़ु इहा आहे बाक़ी खे ख़बर आहे त इहो जॾहिं ड्रामो मरो मुशबशल एदरी साहब लिखियो PTV जे लाइ त उन खां पोइ सिलेक्शन पिए थी त 3 नाला हुआ ही कैरेक्टर कंहिंखे ॾिनो वञे लोंग वारो सुठो ड्रामो न थियो हिट बि उहो थियो पोइ हुन में लती मुनो साहब मलक अनोखो ऐं मुंहिंजो नालो टिनि जो वोट आया मूं ते सभिनी प्रोड्यूसर ॾिना त हिन दौर में जेकॾहिं अव्हांखे ड्रामो माना हिट करिणो आहे त मंजूर दानिश खे करिणो छो जो जुमला बि यादि कंदो आहे ऐं ॿी ॻाल्हि आहे परफॉर्मर बि रेडियो जो बि आहे स्टेज जो बि आहे PTV ते हुन हर क़िस्म जा कैरेक्टर कया हू त नाले वारा हूं ई हुआ फिल्मनि में पर हुते खपे पियो नौजवान हिकिड़ो यंग नंढी एज उहो कैरेक्टर जॾहिं मूंखे ॾिनो वियो त उनजे लाइ वरी इकबाल सईद अंसारी साहब चयो चई त मूंखे रिक्वेस्ट इहा करणी आहे वेठो आहे पंहिंजो रिटायरमेंट खां पोइ पुछिजो चई तुंहिंजो वॾो नालो आहे दादा मंज़ूर हिकिड़ी छोकिरी आहे फरज़ाना शाहीन उहा हाला जी आहे मुंहिंजी माउ वटि वई आहे चए थी त मूंखे जेको आहे PTV ते खणायो माउ मूंखे चयो आहे त ही कीअं बि करे खणणो मुंहिंजी माउ जी त मां चाहियां थो त माना तो वटां हिट थींदी तूं हिनखे माना ईअं कसे पर मूंखे ॾाढो सुठो लॻो जॾहिं हिकिड़े इंसान जी कैरेक्टर आहे हिकिड़ी थी वञे त पोइ माण्हू उन जे नाले सां माना उन कैरेक्टर नाले सां ई पाण कयो हा बिल्कुलु उनखे जॾहिं मूंखे घुरायो प्रोमो जे लाइ न इकबाल साहब हुते जॾहिं स्टूडियो में आम पतो त मूं हिनखे ख़बर आहे बाक़ी खे तव्हां गेटअप बि पाण कंदोसि सही ज़बरदस्त हर शइ पाण कंदोसि सही बहितरीन आर्टिस्ट पहिरियों वक़्तु ईअं ई हूंदा त हर शइ पंहिंजो गेटअप वेटअप पाण चॉइस करनि ॾाढो सुठो लॻो मूंखे इहो मूंखे पुछणो हो त तव्हांखे पाण खे कीअं महसूसु पियो थिए हिते इन करे थियो न त हुन में जेको आहे मुछूं हुनजो चेल सॼो हुनखे अच्छा हू उहो हो जो माना हुननि जी फैमिली जो हिकिड़ो पढ़ियल लिखियल माना मुलाज़िम नौकर हो सही सही हा सर हाणे मेहरान TV जो हिसो बि आयो तव्हां हींअर हाणे छा था चओ त मेहरान TV ते कहिड़ो तव्हां जेको अनकरीब कोई आहे तव्हांजो प्रोजेक्ट मेहरान TV ते थोरा पंहिंजो मुर्तज़ा जो मूंखे अॻ में बि तमामु घणो इज़त ऐं एतिरम ॾिनो हुयो त भई अवां हिते कमु कयो पर आउं किथे ॿिए हंधि बिज़ी हुयुसि मसरूफ़ पोइ वरी अदा जॾहिं आयो आहे त मूंखे इहो चयो था छो तव्हां असां वटि अची कमु कयो वेलकम असांजो पंहिंजो शहर जो चैनल आहे ज़बरदस्त ख़ूबसूरत चैनल आहे असांखे हर जाइ ते कमु करणु खपे पर हिकिड़ी जाइ ते माना हुआसीं त हुआसीं हाणे वरी जेको आहे असां चऊं था त पोइ सभिनी चरणनि ते कमु कयो इंशाअल्लाह ताला जल्द जल्द हिन ईद ते बि मज़ाहिया करणा की आर्ट प्लेस करणा उन खां पोइ हुननि खे रिक्वेस्ट कई आहे त हेॾो ख़ूबसूरत चैनल आहे त हिनखे छो था सीरीज़ या सोप सीरियल थियण ते इंतज़ार हाणे असांखे त जेको मंजूर दानिश साहब जेको ख़ूबसूरत प्रोजेक्ट हिकिड़ो नज़र अचे असां व्यूअर्स बि वेट कंदा हूंदा
के सब तव्हां भला छा अनकरीब ॾियो टीवी ही ते वॾो डायरेक्टर आहे हिनखे बि अचणु खपे। मां त मुंहिंजे ख्याल में जॾहिं महिराण स्टार्ट थियो हुयो त मोराई साहब सां डिस्कस थी मूं वटि हिकिड़ो ईद प्ले हिकिड़ो ई कयो हो सही त मुंहिंजो माशाल्लाह उहो ॾाढो सुठो ईद प्ले हो ऐं उन खां पोइ असां कराची में रिहाइशी आहियूं त हिते अचणु घटि थो थिए सही ऐं वरी विच में मुर्तज़ा सां ॿ टे दफ़ा ईअं मुलाक़ात थी सही, चुकी आहे सही। त कंहिं प्रोजेक्ट ते ॻाल्हायल बि आहे सही त इनशाला हींअर अथ ते मतलब असांखे अनकरीब जेको मिलण इंशाअल्लाह, वारो आहे, इंशाअल्लाह, जबरदस्त असां ज़बरदस्त इंतज़ार कयूं था टेक्नोलॉजी। बिल्कुलु दिलि त जीअं चवंदा न घणो में वधि इंसान बिल्कुलु असां इंतज़ार कंदासीं व्यूअर्स खे बि जी जी मुर्तज़ा आयो आहे न हिन जा सभु कोलीगन दोस्तनि त इंशाअल्लाह ताला जंहिंखे बि सॾींदो सभु ईंदा। बिल्कुलु बिल्कुलु सर असां बहितरीन जंहिंखे सॾु कंदा आहिनि त हमेशह उहो बिल्कुलु दिलि ऐं अमीर वधीक न त हाणे ज़ाइदा मैडम साहब तव्हां ॾे ज़रूरी न त बिनते हवा ते वुमेन्स ते एॾा मसइला मसाइल इहे सभु आहिनि ऐं तव्हांजी जेकी स्टोरी बि जेकी आहे लॻे थो माना औरत ते उन्हनि ते नॉवेल्स ते माना तव्हांजी जेकी आहे मबनी आहे पर बिनते हवा ते काफ़ी प्रोग्राम कंदे या में तव्हांखे कहिड़ी पॉइंट ऑफ व्यू कहिड़े नज़रिए सां तव्हां उन प्रोग्राम खे ॾिसो पिया? मूंखे माशाल्लाह 10 साल थिया आहिनि प्रोग्राम बिनते हवा कंदे महिराण टीवीअ ते ऐं हिन में एतिरा असां इशूज़ ॻाल्हायासीं उन ते एतिरा टॉक्स थिया जो असांजे घर जो हर मसइलो जाम मां ॾिठो आहे त सिंध में जेतिरा मसइला आहिनि पूरी तरह सां वाक़ुफ़ आहियूं उन में त उहे जेके बि मसइला थिया आहिनि ॿुधा आहिनि मां असां हुन ते डिस्कस कयो आहे। माना फेमिनिस्ट खे बि त पोइ तव्हां हिन पासे ते फेमिनिस्ट जो जेको रोल न आहे सही। हिते असां घर जा मसइला हाणे मुंहिंजो प्रोग्राम औरतुनि जो आहे बिनते हवा सही। उन में मां हूंदी आहे त मूंसां गॾु 3 गेस्ट जेके हूंदियूं आहिनि उहे बि औरतूं हूंदियूं आहिनि लाइव प्रोग्राम आहे पर तव्हां यकीन कयो जेके मूंखे कॉल्स ईंदियूं आहिनि लाइव उहे सभु मर्दनि जूं ईंदियूं आहिनि सही उहे मसइला पंहिंजा ॿुधाईंदा आहिनि अॼु हीअ ॻाल्हि थी आहे घर में सही। छा करणु घुरिजे मुंहिंजी भेण ईअं सही, कयो मुंहिंजी सही, घरवारी हीअं सही, कयो अम्मा हीअं थी करे सही, पोइ छा करणु सही, घुरिजे इहे सभु बिल्कुलु मसइला आहिनि। बसि ज़ाइदा मैडम साहब वहां वटि टाइम ख़तम थी वियो ई जेको आहे मां एक्स्ट्रा टाइम में पई वञा मुंहिंजे डॉक्टर साहब बि जेको आहे तिरणियूं आहिनि पर सुबुह महिराण में अची करे कीअं लॻो शार्ट में जल्दी हली ॾाढो बहितरीन मां पहिरीं अची चुकी आहियां अदा मुर्तज़ा चवंदो रहंदो आहे मां ईंदी ई रहंदी आहियां बिल्कुलु ईंदी आहियां अॼु जी ॻाल्हि अॼु कीअं मूंसां कीअं थो लॻे? बहितरीन तव्हांजी होस्टिंग तमामु सुठी आहे Thank you. कॉन्फिडेंट आहियो Thank तमामु you. ऐं माहौल जेको सुठो रखंदी न होस्ट सही। प्रोग्राम उहो लाइक बिल्कुलु बिल्कुलु मूंखे इहा ई असांजे सर जा कमाल आहिनि जेके हुननि मूंखे एतिरी नाइट फिज़ा तव्हांखे कीअं लॻो जल्दी जल्दी ॿुधाईंदा? माशाल्लाह असांखे इलाही मज़ो आयो ऐं ख़ासि करे तव्हां होस्ट Thank you. ऐं मसइलो इहो आहे त सभिनि खां अलॻि आहियो Thank सभिनि खां अलॻि आहियो Thank you so much. Thank you. असांखे इलाही ख़ुशी थी जो तव्हां मतिलबु थैंक यू साहब ऐं मुंहिंजो दानी साहब तव्हां छा चवणु चाहींदो मुंहिंजे जल्दी? लाइ त जो ख़ूबसूरत खां ख़ुशी जो ॾींहुं आहे छो जो मूंखे त पंहिंजा पीटीवी जा जेके प्रोड्यूसर आहिनि उहे बि नाराज़ आहिनि त तुंहिंजो घर आहे तूं अची नथो भला ॿियो अदाकारी डायरेक्शन में एतिरो सही। मसरूफ़ थी वई त भला अची असां वटि गेस्ट थी पैसा था तोखे न वियोसि पर हिते जेको आहे न भाउ मूंखे मुर्तज़ा चयो त दादा तोखे अचिणो आहे मुंहिंजो हाज़िर रखियलु थिए सही राति मूं ओझाओ कयो त निंड न वठी वञे। थैंक यू मूंखे ॾाढो सुठो लॻो बिल्कुलु तव्हांजो क़ीमती वक़्तु कढी करे आयो फ्री में आयो मूंखे ॾाढो सुठो थी ऐं के मंज़ूर साहब तव्हां के तव्हांजे ख़ासि खिली साहब जी असल में छा आहे त ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे मां पहिरियों दफ़ो आयो आहियां हिन प्रोग्राम में मॉर्निंग शो में त ॾाढो सुठो लॻो ऐं मां हिकिड़ी सजेशन ॾियां थो मोराई साहब खे अगरि जे मुंहिंजो हीअ आवाज़ु ॿुधे त महिरबानी करे थोरी प्रोडक्शन शुरू करे। सही थी वई प्रोडक्शन स्टार्ट थी चुकी आहे बिल्कुलु हले पई बिल्कुलु टाइम बिल्कुलु बि जेके शुरू जा ड्रामा ॾाढा भला हुया कीअं लॻो प्रोग्राम में अची करे? तमामु ज़बरदस्त ॾाढो मज़ो आयो ऐं महिराण टीवीअ जे लाइ ऐं उनजी सॼी सथ लाइ इहा दुआ आहे त ईअं चवंदुसि सभिनी खे त अलाह तव्हांखे अञा वधीक तरक़ी ॾे तव्हां वधो ऐं बसि लख बिल्कुलु लख थोरा तव्हां सभिनी महिमाननि जा बिल्कुलु मूं वटि टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे लख थोरा एक्स्ट्रा टाइम में बि हलियमि तव्हां सभिनी महिमाननि जा ख़ासि हुते तव्हां असांजे व्यूवर्स जा तव्हां लख थो ऐं थोरा ऐं सुभाणे वरी हाज़िर थींदमि इन प्रोग्राम सां ताबुन खे सुरहाण चाहे जेके नवरिसनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी मोड़ खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।